सिंध में पानी जो एतरादु कोर्ट खिलाफ एसटीपी सागर तरफ हाली ॾिनो। ख़ासि के लिए अब्दुल जब्बार जोड़े जो, अल्हा जुड़ो मक्सी, सलीम रज़ा डाहिरी, मुमताज़ मक्सी, सनी जोड़े जो, लियाकत खुसो, रफ़ीक जलालानी, साजिद बलोच ॿियनि जो एहतजाज अॻवाणनि जो त सिंध करबला जो मंज़र पेश करे रही है। पंजाब में गैर कानूनी लिंक केनाल बंद कराया वञनि। सिंध जे हिस्से जे पानी जी चोरी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। सिंध में पानी जो एतरादु कोर्ट सबबि लखे एकड़नि ते बीठल फसल तबाह थी रहिया आहिनि। सख बैराज ते पानी जी तक़सीम मुनसिफ़ाणी नथी थिए। नारा केनाल समेत ॿियनि केनालनि ते पानी जी चोरी रोकण लाइ रेंजर्स जी ड्यूटी लॻाइण शर्मनाक अमल आहे। हीअ सिंध हुकूमत जी बेवसी जो सबूत आहे। हुक्मरान पंहिंजूं ज़मीनूं आबाद करण लाइ नओं आबादकारनि जो पाणी चोरी करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत इरसा जे अॻियां गोॾा खोड़े छॾिया आहिनि। जेकॾहिं इरसा पाणी नथो ॾिए त पोइ पाणी वठणु कंहिंजी ज़िम्मेवारी आहे। सिंध में पीअण जो पाणी नाहे, फसलनि लाइ पाणी नाहे। आबादकारनि जूं रड़ियूं ॿुधी हुक्मराननि ते अफ़सोस थी रहियो आहे। सिंध जा हुक्मरान ज़ालिम न बणिजनि, बैराजनि ते पाणी जी तक़सीम कनि, चोरी न कनि। जेकॾहिं वज़ीर आला एतिरो लाचार आहे त इस्तीफ़ा ॾेई हलियो वञे। जेकॾहिं सिंध में पाणी जी फरहमी यकीनी न बणाई वई त सख़्त एहतजाज करण ते मजबूर थींदी। पार्टी तरफ़ां अॼु पूरी सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा बग़ैर पाणी जी खोट खिलाफ़ ऐं वाइस पार्टी जे पाणी जी खोट जे हवाले सां पहिरीं क़दम थियो आहे त सॼी सूरत हाल ख़राबु लॻी पई आहे। समुंड सिंध जो पाणी समुंड जेको आहे, सिंध जी ज़मीनूं बंजर बि कनि, ठठो बदियुनि खां पोइ हाणे मुख़्तलिफ़ ज़मीनूं तबाह बि थियूं आहिनि। ऐं उन खे वफ़ाक़ ऐं ख़ासि करे हींअर पीपल पार्टी जी हुकूमत वफ़ाक़ में सिंध में बि, पर हुन जेके वज़ीर आहिनि जेके अॻे नाटक मार्च जे ट्रैक्टर मार्च कयो वियो हो ऐं उन जे अॼु उहे साॻी आहिनि ऐं चवनि था त हीअ कुदरती खोट आहे। पानी ख़ातिर जेको सिंध में पानी जी सॼी खोट आहे, असां उनखे वफ़ाक़ ऐं सिंध जे गवर्नमेंट खे बराबरि शरीक था सम्झूं। असां पीपुल्स पार्टी खां इहो मुतालबो था कयूं त तव्हां वफ़ाक़ में हूंदे बि हिन वक़्तु पाणी छो था मुहैया करे सघो। अॻु में असां ॾिसो जेको असांजो एहतजाज आहे सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां समूरी सिंध में ज़िले हेडक्वाटर में थिए पियो, उहो इन जे लाइ आहे त असांजो पाणी जेको आहे गज़ब कयो पियो वञे। ॼाणी वाणी चश्मा जेलम लेकियल जेके बि आहिनि उन्हनि खे हींअर खोलियो वियो आहे। असांजो पाणी जेको आहे मुकमल तौर ते उहो खयो पियो वञे। अॻु में जेका कोताही वफ़ाक़ जी आहे उन वफ़ाक़ इहो कयो आहे जो असांजो उहो पाणी जेको आहे उहो इस्तेमालु कयो अथनि ऐं पंहिंजो ईंधन जेको आहे बिजली घरनि खे उहो न ॾिनो वियो आहे। उन करे असांजे पाणी जी एतरादु खोट कई वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।